खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुब्रो दादू सोलंकी बिरादरी जे नेक मर्द मोहम्मद हुसैन सोलंकी रिटायर्ड जस्टिस सौदागर अली सोलंकी ज़ाद हुसैन अल खिदमत कमेटी जे सॼी टीम जे PCU प्रेस क्लब ते आमद मुबारकबाद पेश करे सभी मेंबरनि ऐं उहिदेदारनि खे गुलनि जा हार पर अजरकनि जा तोहफ़ा पेश किया विया। दादू उन मौके ते PCU प्रेस क्लब 2025 जी इलेक्शन प्रोजाइडिंग ऑफिसर रिटायर्ड जस्टिस सौदागर सोलंकी जी निगरानी में थी गुजरी, जंहिंमें हेड ॾिनल नाला चूंडिया विया, जंहिंमें सदर आफ्ताब अमन सोलंकी, सीनियर नायब सदर बशीर अहमद सोलंकी, नायब सदर आसिफ आज़ाद सुमरो, जनरल सेक्रेटरी इब्राहिम जमाली, डिप्टी जनरल सेक्रेटरी फाइनेंस सेक्रेटरी जॉइंट सेक्रेटरी साजिद सोलंकी, डिप्टी जॉइंट सेक्रेटरी आदिल सियाल, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अरशद भट्टी, प्रेस सेक्रेटरी ऑफिस सेक्रेटरी यासीन चांडियो, वर्किंग कमेटी चेयरमैन मेंबर नईम मल्ला, मेहरान कुरैशी, नजब चांडियो, मोहम्मद यूसुफ पठान, नवाज जमाली, अब्दुर्रहमान खोखर, दिलनवाज सोलंकी, सुमेर कोरेजो, सिकंदर अली लुंड शामिल हैं। PCU प्रेस क्लब तकरीब के खिताब कंदे चेयरमैन खिदमत कमेटी मोहम्मद हुसैन सोलंकी, रिटायर्ड जस्टिस सौदागर सोलंकी, अली रज़ा सोलंकी, इजाज़ सोलंकी चयो त PCU प्रेस क्लब मां उहा उम्मीद रखूं था त हू ग़रीब ऐं मसलूम अवाम खे हक़ीक़ी आवाज़ बणिजंदा। मूंखे ॾाढो ख़ुशी बि महसूसु थी आहे ऐं फ़ख़्रु बि महसूसु थियो आहे। नई प्रेस क्लब असांजी जेको आहे शहर में खोली वई आहे। प्रेस क्लब उहा शइ आहे जो हर ग़रीब नंढड़े माण्हू जो वॾे माण्हू जो आवाज़ आहे। मूंखे इहा लोगो तो ही थी लोगो अचे भी तो मां पंहिंजे ज़बान सां पेश कयां थो। जेको सदर जेको आहे आफ्ताब अहमद सोलंकी साहब आहिनि, सीनियर नायब सदर मिस्टर बशीर अहमद सोलंकी साहब आहिनि, जनरल सेक्रेटरी मिस्टर मोहम्मद इब्राहिम जमाली साहब आहिनि, जॉइंट सेक्रेटरी मिस्टर साजिद सोलंकी साहब आहिनि,